अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहियो A4 JDO न्यूज़ ऐं मां आहियां वज़ीर उनड़। ख़बर शामिल कयूं था A4 JDO न्यूज़ जे रिपोर्टर मो बुजुणू जी। दरगाह हज़रत जमाल शाह जीलानी जो मेलो धाम धूम सां जारी, जंहिंमें घोड़ जे डोड़ जा ज़बरदस्त मुक़ाबला थी गुज़रिया, जंहिंमें रेस फैसल डायरी, आफ्ताब ज़लदारी ऐं ॿियनि जे घोड़नि मैदान में ज़बरदस्त डोड़ कई, जंहिं करे हर तरफ़ वाह थी वई। जॾहिं त सैयद आसिफ अली शाह ऐं सैयद ज़मा शाह, MPA सरदार खान मोहम्मद डहरी रेस, आफ्ताब ज़लदारी अदी नाज़ू धारे जो रेस, बहार खान मरी रब्बानी डहरी। जॾहिं त कामयाब घोड़नि जे डोड़ जो मेल करण ते, भलनि घोड़नि डोड़ाइण ते बहितरीन सवार फैसल डायरीअ खे गादी नशीन ज़मा शाह हार पराया ऐं मुबारकबाद पिण पेश कई। वधीक ॾिसूं था मो बजूणो जी हीअ रिपोर्ट। अदा मुंहिंजो नालो मुख्तियार राज़ वॾेरी नाज़ू आहे। मुर्शिद जमाल शाह जे मेले ते आया आहियूं, फैसल डैरीअ जे दावत ते घोड़नि जी डोड़ पिया ॾिसूं। माशाल्लाह अदी तव्हां माशाल्लाह जीअं वॾेरी पायो, तव्हांजो वाल साहब वॾेरो, तव्हांजो वाल साहब बि ख़ानदान खां वठी घोड़नि जी सवारी कंदो थो अचे। अगरि तव्हांखे मौक़ो मिले या तव्हां वटि एतिरो माली हुजनि त तव्हां बि शौक़ु करे सघो था। जी मूं वटि आहे, घोड़ो मूं वटि आहे, पर इहो शौक़ु मुंहिंजे बाबा जो बि रहियो आहे। मुंहिंजो बाबा हिन ई जमाल शाह जे मेले ते घोड़ो भॼाईंदा हुआ ऐं मूं वटि हींअर घोड़ो बि आहे, पर मां इहो डोड़ वारो अञा कोन ॾिठो आहे। पर अॼु ॾाढो मज़ो पियो अचे। मुस्तक़बिल में इंशाअल्लाह मुंहिंजे पुट खे शौक़ु रहियो त इहो ज़रूरु उन खे बि चवंदसि घोड़े जी डोड़ में शामिलु थी। असां दरगाह ते हाज़िरी भरण आयासीं, मेलो हो मुंहिंजे हल्के में हो, साईं आसिफ शाह जन दावत ॾिनी, उहा असां क़बूल कई और साईं जन बि हाज़िर थियासीं, दरगाह जो हाज़िर भरीसीं ऐं घोड़नि जी डोड़ बि ॾिसी रहिया आहियूं। तमामु सुठो मज़ो पियो अचे। काफ़ी अरसे खां पोइ आयो आहियां मां, चाहे चालावेश खान जो ॾाढी घोड़ा डोड़ाईंदो, तॾहिं मां हर साल ईंदुसि हिन दरगाह ते, पर उन जे फोत थियण खां पोइ काफ़ी अरसे खां पोइ मां पहिरियों दफ़ो आयो आहियां ऐं काफ़ी मज़ो पियो अचे। असांजी सकाफ़त बि आहे ऐं सिंध में अहिड़ा मेला रहिया आहिनि त माण्हू का तफ़री प्रोग्राम मिले, काफ़ी बहितरीन मज़ो अची रहियो आहे। सर अॻूणो यूनियन काउंसिल नाज़िम बहार खान मरी, अॼु असां हिते हज़रत जमाल शाह रहमतुल्लाह अलैह जे मेले ते मौजूदु आहियूं ऐं हर साल हिन मेले ते ईंदा आहियूं। ऐं हिते घोड़नि जी डोड़ आहे, जंहिंमें असां सरदार खान मोहम्मद डारी, असांजो MPA साईं दरगाह जो गादी नशीन साईं मोहम्मद ज़मान शाह, साईं आसिफ अली शाह जीलानी ऐं ॿियनि सां गॾु पहुता आहियूं। ऐं हिते घोड़नि जो जेका डोड़ थींदी आहे, हिते सॼी सिंध मां घोड़ा ईंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ जेके घोड़नि जा सुवार आहिनि, जीअं रेस आफ्ताब ज़रदारी जो घोड़ो आहे, रेस रज़ा मोहम्मद ज़रदारी जो घोड़ो आहे ऐं रेस फैसल खान डारी जेको सॼो इंतिज़ाम संभालींदो आहे ऐं पाण पंहिंजो घोड़ो पाण हलाईंदो आहे। ऐं घोड़े जो जेको इश्क़ आहे ऐं घोड़ो पंजतनी सवारी आहे। वधीक ख़बरुनि जी अपडेट लाइ ॾिसंदा रहो A4 JDO न्यूज़।